वेलकम बैक नाज़रीन। अचूं प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू कंदासूं हिन वक़्तु सिंध में जेको गुज़िरियल हफ़्ते जेको तूफ़ान जेको आयो हुयो ऐं तोड़े जो तूफ़ान एॾो को वॾो नुक़सानु न ॾिनो ऐं उहो उन हवाले सां ख़ुशकिस्मती रही। पर जेके अंग अखर जारी थिया आहिनि उन्हनि अंगनि अखरनि मुताबिक़ गॾियल क़ौमुनि जा अंग अखर आहिनि। इहे मां तव्हां सां शेयर कंदो हलां त जंहिंमें चयो वियो त सिंध जा 4 ज़िला यानी थरपारकर, उमरकोट 5 ज़िला, बदीन, ठट्टो ऐं सिजावल जेके आहिनि उहे 5 ज़िला मुतासिर थिया इन पंहिंजो तूफ़ान जे हवाले सां। ऐं उनमें 4 इंसानी जानियूं ज़ाया थियूं। 84,000 माण्हुनि खे पंहिंजो उन्हनि जे घरनि खां लॾ पलाण कराई वई उन्हनि जी। ऐं 2,400 जेको आहिनि घरनि खे नुक़सानु रसियो, जंहिंमां 200 घर मुकमिल तौर ते तबाह थी विया, जॾहिं त 2,97,000 एकड़नि ते बीठल फसल खे नुक़सानु थियो। 1,800 जे लॻभॻि जेके चौपायो माल आहे उहो मरी वियो। इहा गॾियल क़ौमुनि जी जेका रिपोर्ट आहे। पर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जेको आहे ठट्टे जी साहिली पटी ते उहे जेके माण्हुनि जिन खे लॾ पलाण कराई वई हुई ऐं उहा लॾ पलाण कराइण महिल बि असां इहे मंज़र टीवी ते ॾिठा हुया ऐं अॼु बि असां तव्हांखे मंज़र ॾेखारियूं था। मुंहिंजी गुज़ारिश हूंदी PCR खे त अॼु बि उते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चूंडियल MPA हाजी अली हसन ज़रदारी साहिबु जेको आहे उते पहुतो आहे। ऐं जॾहिं इहो तूफ़ान आयो पए त उन वक़्तु बि हाजी अली हसन ज़रदारी साहिबु उते विया हुआ। हिन सॼी पटी मां माण्हुनि जी लॾ पलाण जे अमल जी हुन ज़ाती तरह निगरानी कई हुई। अॼु हू उन्हनि माण्हुनि खे जेको आहे पंहिंजनि माॻनि ते पहुचाइण वारे कम खे बि हुननि मुकमिल करे वरितो आहे ऐं उन हवाले सां उते तक़रीब बि थी आहे जिते अवाम जेको आहे उन ॻाल्हि खे ॾाढो साराहियो आहे। हाजी अली हसन ज़रदारी साहिबु ठट्टे जी साहिली पटी ते जेके माण्हुनि खे लॾ पलाण कराई वई हुई उन्हनि खे पंहिंजनि अजनि ते पहुचाइण वारो ऑपरेशन अॼु मुकमिल करे वरितो आहे। उन हवाले सां असांखे अपडेट करण लाइ असां राब्तो कयो आहे ठट्टे ज़िले जे धरती TV जे रिपोर्टर रहमतुल्लाह छुटो साहिब सां। रहमतुल्लाह छुटो साहिब, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम सर। रहमतुल्लाह, छा अपडेट आहे? जेका ख़बर आई आहे त जेके तूफ़ान जा मुतासिर हुआ जिन खे पंहिंजे घरनि खां लॾ पलाण कराई वई हुई और लॾ पलाण कराइण वक़्तु बि हाजी साहिबु उते मौजूदु हुआ। पर अॼु जेको आयो आहे त उहे जेके घरनि खां ॿाहिरि जिन माण्हुनि खे कढियो वियो हुयो उन्हनि समूरनि माण्हुनि खे पंहिंजनि घरनि ते पहुचायो वियो आहे सहूलियत सां ऐं उन्हनि खे खाद खुराक जो सामान ॾेई घरनि ते पहुचायो वियो आहे। छा अपडेट आहिनि तव्हां वटि? जी हा, बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदो जेको हिकिड़ो ख़तरनाक तूफ़ान हो ऐं ठट्टे जे सामुंडी इलाइक़ा जिन में केटी बंदर, खारो चाण ऐं मीरपुर साकुर खां वेंदे जेके सामुंडी पट्टी आहे उन में हिकिड़ो ख़तरनाक तूफ़ान जो हिकिड़ो लहर हुई। पर उतां जे जेके माण्हू रहियल हुआ अंदरि ॿेटनि में जंहिंमें अजामड़ो क्रीक हो, इन सां गॾु ॿिया जेके नंढा वॾा क्रीक्स आहिनि जिन में केटी बंदर शहर आहे, अजामड़ो आहे ऐं इन सां गॾु जुओ शहर आहे, उहे बिल्कुलु केटी तूफ़ान जे ज़ुद में हुआ। ऐं पर हाजी अली हसन ज़रदारी PP MPA साहिब जिन जी वॾी हिकिड़ी काउश हुयूं ऐं ज़िले इंतिज़ामिया ऐं सिंध गवर्नमेंट सां मिली करे इन्हनि समूरा माण्हू जेके अंदरि समुंड में अंदरि हुआ, जेके मच्छी जे शिकार ते वियल हुआ, उन्हनि खे वापसि आंदो ऐं उन सां गॾोगॾु जेके अंदरि ॿेटनि ते माण्हू रहंदा हुआ उन्हनि खे ॿाहिरि आणे उनमें जेके कैंपूं क़ाइमु कयूं वियूं, 8 रिलीफ कैंप क़ाइमु कयूं वियूं जिन में माण्हुनि खे उते रहायो वियो, तरसायो वियो। ऐं तव्हांखे मज़े वारी ॻाल्हि ॿुधाईंदो न त हमेशह ईअं थियो आहे माण्हुनि खे कैंपुनि में रहायो वियो पर उते उन्हनि माण्हुनि जी का सार न लधी हूंदी हुई। हिन भेरे ईअं थियो आहे ज़रूरु कैंपुनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी MP हाजी अली हसन ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वॾे जे मावन सादिक अली मेमन उन्हनि जी इहा वॾी ज़बरदस्त कोशिशि रही जंहिंमें को माण्हू हिते बुखियो न रहियो। उन्हनि माण्हुनि खे बाक़ाइदा खाद खुराक सां हिते समूरियूं सहूलियतूं ऐं मेडिकल कैंपूं वॾियूं क़ाइमु कयूं वियूं जिन में माण्हुनि खे को बि अहिड़ो का बीमारी या बीमारी का थिए त उनखे फौरी तौर ते उन्हनि माण्हुनि खे रिलीफ मिलियो। ऐं वॾी ॻाल्हि इहा त जेके समूरी कैंपनि में माण्हू रहियल हुआ उन्हनि में जेको बिजली जो इंतिज़ाम हुओ, पाणी जो इंतिज़ाम हुओ, खाद खुराक जो इंतिज़ाम हुओ, इहे सिर्फ़ु हिकिड़े MPA जी कोशिशुनि सां ई सभु समूरा मामला हल थिया। वॾी ॻाल्हि इहा त जेके असांखे यादि आहे 1999 में जेको तूफ़ान आयो उहो मौसम खाते जो चवणो त हिन खां बि वॾो ख़तरनाक तूफ़ान हो जंहिंजे करे इन्हनि माण्हुनि खे ॿाहिरि आंदो वियो ऐं उन्हनि माण्हुनि जूं वॾी ॻाल्हि जानूं बचियूं ऐं जेके मौत जे मुंहं में रहमतुल्लाह लाइन तरह जो कुरैशी रहमतुल्लाह लाइन तरह जो कुरैशी साहब, आपको ये अपडेट देता हूँ कि आज जो है ठट्टा ज़िला के अंदर जो वाइपर जो आए की वजह से जिन लोगों को रिलोकेट किया गया था
آج وہ آپریشن ان لوگوں کو اپنے گھروں تک پہنچانے کا آپریشن مکمل کیا گیا ہے اور پاکستان پیپلز پارٹی کے ایم پی حاجی علی حسن زرداری صاحب نے اس سارے آپریشن کی ذاتی طور پر نگرانی کی ہے، کیونکہ جب وہ لوگوں کو باہر نکالا جا رہا تھا تب بھی وہ 2 دن وہاں پہ تھے، اس نے خود ذاتی طور پر نگرانی کی تھی۔ جو یو این کی رپورٹ ہے 84,000 لوگوں کو ریلوکیٹ کیا گیا تھا سندھ کے 5 اضلاع میں سے، اور اب ان کی بحالی کا کام بھی آج جو ہے ٹھٹہ ضلع کے اندر مکمل کر دیا گیا ہے۔ کیونکہ یہ میسیج میں اسی لیے دینا چاہتا ہوں کہ عام طور پر یہی کہا جاتا ہے کہ پیپلز پارٹی کی بیڈ گورننس کی باتیں کی جاتی ہیں، لیکن آج ٹھٹہ کے اندر کیٹی بندر اور ان علاقوں کے اندر جو تھا ایک جشن کا سماں تھا، اور لوگ باقاعدہ خوش تھے کہ ان کو نہ صرف اس ریلوکیٹ کرنے اور پھر کیمپوں میں رہائش کے دوران اور پھر رہائش کے بعد اب جب ان کے گھروں کی واپسی کا آپریشن بھی مکمل کیا گیا ہے ان کو خوراک اور دوسری اشیاء دے کر، تو یہ ایک بہت بڑی ایک خبر ہے جس کو میں چاہ رہا تھا کہ آج اس پروگرام میں شامل کریں۔ قریش صاحب ہیلو جس طرح سچویشن کو سندھ حکومت نے نمٹا ہے اس کی پورے پاکستان میں تعریف کی گئی ہے۔ میں ایک اپ ڈیٹ دینا چاہتا ہوں کہ آج قومی اسمبلی کے اندر جو ہے وزیر خزانہ اسحاق ڈار صاحب نے سندھ کے سیلاب متاثرین کا حق تسلیم کیا ہے کہ ان کے فی الحال 100 ارب روپے کی امداد ان کا سیلاب متاثرین کا حق ہے، اور جو ہے بہت سارے پروجیکٹ کا بھی انہوں نے ذکر کیا جو کیے جائیں گے، اور 30 ارب ڈالر کا نقصان جو ہے انہوں نے کہا کہ سندھ کو پہنچا ہے سیلاب اور بارشوں سے گزشتہ۔ تو یہ سندھ حکومت کی اور بلاول کی یہ اپنی پاکستان کے عوام کے لیے جو جدوجہد ہے اس کا شاخسانہ ہے کہ آج قومی اسمبلی میں جہاں بھی بجٹ کی بات ہے وہاں پہ انہوں نے 100 ارب کا اعلان کروایا، چاہے انہیں یہ کہنا پڑا کہ یہ بجٹ پھر منظور نہیں ہوگا اگر ہمارے عوام ڈوبے رہیں گے، پانی میں رہیں گے، تو یہ ان کے، اور انہوں نے بجٹ پہ سپیچ بھی نہیں کی کہ بھئی نہیں، تو وہ عوام کے ساتھ کھڑے ہوتے ہیں۔ تو یہ بھی 84,000 لوگوں کی ری لوکیشن اور یہ چیزیں قابل تعریف ہیں، اور یہ ہمارے پنجاب کے لوگوں کو بھی ہمیں بھی بتانے کا شکریہ، میں آپ کا اور دھرتی ٹی وی کا شکریہ ادا کرتا ہوں۔ بڑی مہربانی شاہین قریشی صاحب، رحمت اللہ چھٹو صاحب، تاں وڈی مہربانی۔ ناظرین، ان سان گڈ پروگرام جو وقت پورو تھے تو پنجو میزبان اسان جے پینلسٹ کي اجازت سدائیں گا۔